सिंध धरती ऐं शाह लतीफ़ जे सभिनी सुरनि जो कसम खणी वचन करियूं था ॾिठो त भिटाई आर्ट्स काउंसिल जे तरफ़ां प्रोग्राम हो ऐं भिटाई आर्ट्स काउंसिल हमेशह बहितरीनु प्रोग्राम कंदी आहे, सुठा प्रोग्राम कंदी आहे। पर अॼु जो प्रोग्राम जेको 2 in 1 हो, उन प्रोग्राम जी अफ़ादियत इहा हुई त हिकु त हिननि जेके नया चूंडियल उहिदेदार आहे उन्हनि खां हलबरदारी वरिती। ॿियो जेको असांजो हिकिड़ो सुहिणो प्यारो नसीर मिर्ज़ा आहे जेको बहितरीनु इंटेलेक्चुअल आहे, बहितरीनु राइटर आहे, बहितरीनु कंपेयर आहे, बहितरीनु अनाउंसर आहे, उन सां जेका शाम मल्हाई वई आहे उहा हिकिड़ो तमामु बहितरीनु क़दम आहे। छो नसीर मिर्ज़ा खे मुंहिंजे ख़्याल में ख़राज तहसीन पेश करण लाइ इन खां वधीक को सुठो प्रोग्राम न पियो थी सघे। उनजे अलावा जेको भिटाई आर्ट्स काउंसिल ग़रीब फ़नकारनि जे लाइ, बेपोज फ़नकारनि लाइ ऐं नादार उहे फ़नकार जेके अॻिते नथा पहुची सघनि या बीमारनि, उन लाइ जेको कमु करे थी उहो मुंहिंजे ख़्याल में तमामु बहितरीनु कमु आहे ऐं उन में उहा जस्ट लहणे त हिकिड़ो सुठो प्रोग्राम करे रही आहे। त मुंहिंजे ख़्याल में भिटाई आर्ट काउंसिल सां गॾु जेकॾहिं तव्हां असां सभु गॾु आहियूं, हिकिड़ो सुठो कमु आहे त असां सभु उन्हनि खे ॿुधायूं त असां तव्हां सां गॾु आहियूं ऐं को बि अहिड़ो वक़्तु हुजे त असां तव्हां सां गॾु हर लम्हे साथ आहियूं। इन करे सभु जमा थिया आहियूं ऐं हुनजो साथ ॾियण लाइ जमा थिया आहियूं। अॼु हिकिड़ो तमामु बहितरीनु नसीर मिर्ज़ा जो मां तव्हांखे ॿुधायमि त हिकिड़ी यूनिवर्सिटी आहे, हिकिड़ो कॉलेज आहे, हिकिड़ो स्कूल आहे। नसीर मिर्ज़ा जहिड़ो कंपेयर तमामु घटि दुनिया में हूंदा आहिनि। नसीर मिर्ज़ा जहिड़ो राइटर तमामु घटि हूंदो आहे, पोइट तमामु घटि हूंदो आहे, पर सभिनी खां वधीक जेका हुनजी ख़ूबी आहे त नसीर मिर्ज़ा जहिड़ो मोहबत करण वारो, हिकिड़ो प्यारु कंदड़ अज़ीम इंसान दुनिया में तमामु घटि हूंदा आहिनि। सो नसीर मिर्ज़ा हिकिड़ो शफ़ीक़ प्यारो माण्हू आहे जो हुनजे लाइ मां उथंदे ई लफ़्ज़ इहो इस्तेमालु कयो त प्यारो नसीर मिर्ज़ा। सो नसीर मिर्ज़ा जे लाइ मुंहिंजे ख़्याल में 2 लफ़्ज़ चई बि कूज़े में बंदि कंदासीं त थोरे लिखे खे तमामु घणो सम्झिजो त नसीर मिर्ज़ा हिकिड़ी तमामु अज़ीम शख़्सियत। अस्सलाम वालेकुम। मां शहबाज़ बलोच, वाइस प्रेसिडेंट भिटाई आर्ट्स काउंसिल। असां अॼु भिटाई आर्ट्स काउंसिल पारां सिंध जे नामियारे लेखक ऐं कंपेयर ऐं मशहूरु ब्रॉडकास्टर साईं नसीर मिर्ज़ा साहिब सां हिकिड़ी सुरई सांझ मल्हाए रहिया आहियूं। छो त भिटाई आर्ट्स काउंसिल जो इहो वतीरो रहियो आहे हमेशह त हू ज़िंदगी में फ़न ऐं फ़नकार खे मञता ॾींदी आहे ऐं उन मञता जी हीअ बि हिकिड़ी कड़ी आहे जेका तमामु सुठे तरीक़े सां शुरू थी ऐं अल्हम्दुलिल्लाह अञा ताईं सुठे तरीक़े सां हले पई। अल्लाह पाक हमेशह भिटाई आर्ट्स काउंसिल खे इहा सघ ॾे त हू फ़न ऐं फ़नकार जी ख़िदमत कंदी रहे। नसीर मिर्ज़ा साहिबु कंहिं तारुफ़ जो मोहताज न आहे, न को जेतिरी तारीफ़ कजे घटि आहे। नसीर मिर्ज़ा साहिबु तमामु वॾो ब्रॉडकास्टर आहे, रेडियो पाकिस्तान तां कई प्रोग्राम्स कया आहिनि, प्रोड्यूसर बि रहियो आहे, माशाल्लाह वॾो राइटर बि आहे ऐं उन सां गॾोगॾु कंपेयर बि ॾाढो सुठो आहे। नसीर मिर्ज़ा साहिबु जॾहिं कंपेयरिंग कंदो आहे त ॾाढो मज़ा वारे अंदाज़ में इंफॉर्मेटिव ॻाल्हियूं कंदो आहे ऐं ॾाढो मज़ो ईंदो आहे ॿुधण में। त जेतिरी देरि ॻाल्हाईंदो रहंदो आहे नसीर मिर्ज़ा त लॻंदो आहे त दिलि ख़ुशि पई थिए ऐं दिलि चाहींदो आहे त नसीर साहिबु ॻाल्हाईंदो रहे। मोहतरम नसीर मिर्ज़ा साहिबु तमामु वॾी शख़्सियत, एतिरी वॾी जो उनजो अंदाज़ो लॻाइणु ॾाढो मुश्किल आहे। साईं 50-60 किताब जेके लिखिया आहिनि उन्हनि में कुझु किताब उहे आहिनि जेके असांजा कुझु अदब जा दोस्त किताब लिखी कुझु रहाए विया, कुझु उन्हनि में खोट महसूस थी ऐं पाण हिन दुनिया में न रहिया, उन्हनि किताबनि खे बि हिन मुकमिल कयो। उन सां गॾु महताब अकबर राशिदी मोहतरमा, उहा बि वॾी शख़्सियत, तमामु वॾी शख़्सियत। उन्हनि जे बारे में असां जेतिरो बि चऊं उहो घटि आहे।
बाक़ी हाँ कुछ मूं पढ़िया आहिनि कुझु मूंखे उन में जॾहिं बि मूंखां सिट पढ़ी या को जुमिलो पढ़ियो त मूंखे हक़ीक़त ऐं सच लॻो उनमें का बनावट का मसनूइयत कान महसूस थी साईं नसीर मिर्ज़ा असांजो रेडियो पाकिस्तान हैदराबाद जो प्रोड्यूसर भी रहियो डायरेक्टर स्टेशन डायरेक्टर भी रहियो कंपेयर भी रहियो बहरहाल असी हींअर जेको रेडियो पाकिस्तान हैदराबाद ते या आर्ट जी दुनिया में जेको कुछ आहियूं सो ईअं सम्झो त नसीर मिर्ज़ा जे बदौलत ई आहे साईं आऊं रेडियो पाकिस्तान ते 1968 खां अचां पियो ॿारनि जी बाड़ी में उन में सीमा मेमण सरवर बलोच साहब असांजा डीजेस हूंदा हुआ ॻाल्हाइण वारा अदा अदी जे नाले सां जेके सॾिया वञनि था उहे हूंदा हुआ मोहतरामा महताब उन दौरान उते आई उनखां पोइ 1967 में ईअं सम्झो त वालदेन जे रोकण जे बावजूद मां रेडियो पाकिस्तान हैदराबाद जी ॿारनि जी बारी अटेंड कंदो हुउसि ख़बर जॾहिं ॻोठु पहुचंदो हुउसि त वालिद साहब कावड़ियो वेठो हूंदो त अकेलो हिन उमिरि में तूं हैदराबाद वञी थो रेडियो पाकिस्तान ते चो थो वञे नंढड़ो आहीं किथे भुलिजी न वञी किथे खजी न वञी बहरहाल शौक़ु जुनून रहियो ऐं आख़िरकार कोशिशनि जे बावजूद बि 1982 में रेडियो पाकिस्तान ते ड्रामा आर्टिस्ट थी वियसि ऐं अञा ताईं आया आहियूं साईं नसीर मिर्ज़ा सां गॾु आहियूं एतिरे क़दुरु जो साईं नसीर मिर्ज़ा हाणे रिटायर थी वियो मगर असीं नसीर मिर्ज़ा सां गॾु आऊं त ड्रामा आर्टिस्ट हुउसि ड्रामा आर्टिस्ट में ड्रामनि में अहमद शाह अब्दाली जो ड्रामो हींअर तालिब हुसैन मुग़ल साहब कयो तमामु प्यारो तारीख़ी ड्रामो हो उन खां पहिरीं आमरी खां मोहन जो दड़ो तारीख़ी ड्रामो उहो तालिब हुसैन मुग़ल हींअर कयो इन खां पहिरीं प्रोड्यूसर आया सुठा उन्हनि में कामरान भट्टी साहब हो गुल हसन कुरैशी साहब हो जहांगीर कुरैशी साहब हो विच में वरी कुझु ॿिया प्रोड्यूसर आया कमु उन्हनि बि कयो पर हिननि चइनि नालनि खां सवाइ त जहांगीर कुरैशी गुल हसन कुरैशी कामरान भट्टी ऐं तालिब हुसैन मुग़ल खां सवाइ ॿिया प्रोड्यूसर में सम्झो त उहा ॻाल्हि कान हुई जेका साईं हिननि में रही आहे ऐं अञा ताईं गॾु आहियूं भिटाई आर्ट काउंसिल सिंध के जस हुजे शाबस हुजे जंहिं हेॾो वॾो प्रोग्राम कयो ऐं आर्टिस्टनि खे हौसला अफ़ज़ाई तमामु घणी ॾिनी आहे ऐं यकीन करियो आर्टिस्टनि खे हौसला अफ़ज़ाई मिले थी जॾहिं उन्हनि सां शाम उन्हनि सां टाइम गुज़ारिजे थो त उन्हनि खे हौसला थी मिले ऐं जीअरे मन जा थी मिले रफ़ीक ईसानी साहब काफ़ी असांजे दोस्तनि जा पंहिंजो शामूं मल्हायूं आहिनि काफ़ी पंहिंजो हिन कयूं आहिनि हीअ कामयाबी जो क़दम वधायो अलाह साईं हुनखे तमामु घणी कामयाबी ॾींदो ऐं अॼु जेका शाम नसीर मिर्ज़ा साहब सां मल्हाई अथनि नसीर मिर्ज़ा साहब हिकिड़ो बहितरीनु इंसानु शफ़ीक मुहसिन ऐं निड़वत वारो मोहबत कंदड़ इंसानु ऐं बहितरीनु सिंध जो न बल्कि पंहिंजो ईअं चइजे त पूरे पाकिस्तान जो वॾो नाले वारो आहे शख़्सियत ऐं नसीर साहब के स्टेशन डायरेक्टर बि रहियो आहे ऑफिसर लैंग्वेज वारो माण्हू आहे त उनजी यकीन करियो एडमिनिस्ट्रेशन बि तमामु सुठी पंहिंजो न रही आहे डायरेक्टर एज़ ए स्टेशन डायरेक्टर रेडियो पाकिस्तान हैदराबाद नसीर मिर्ज़ा जहिड़ा शख़्सियतूं सुठी फैमिली सां रिलेटिव मिर्ज़ा ख़ानदान सां पंहिंजो न वास्तो रखे थो ऐं मिर्ज़ा खलीज बेग साहब वारनि फैमिली मां आहे असांजी दुआ आहे त नसीर मिर्ज़ा साहब खे अलाह साईं तमामु घणी तरक़ी ॾिए ऐं पंहिंजो हीउ सफ़र मोहबतुनि जो हमेशह क़ाइमु दाइमु हुजे ऐं नसीर मिर्ज़ा साहब यकीन कंदो एतिरो मुहसिन एतिरो प्यारो बहितरीनु इंसानु आहे त हर इंसान ते हर माना दिलनि ते राज करण वारो नंढो हुजे वॾो हुजे त उन्हनि खे न जेका ख़ुशूसियात हूंदी आहे न कंहिं माण्हू मंझि चवंदा आहिनि लतीफ़ सरकार वारी ॻाल्हि भू बहार जी अचे त हीउ सभिनि ते राज करण वारो माण्हू आहे असांजूं दुआऊं तव्हां सभिनि सां ऐं पंहिंजो सच टी वी वारनि सां सभिनि सां गॾु आहिनि अलाह साईं तव्हांखे तव्हांजे चैनल खे कामयाबु ऐं आबाद करे
सब्सक्राइब कयो हमारे पंहिंजो चैनल सोच टीवी के बेल आइकन के दबाएं कदें भी न विसारींदा। सब्सक्राइब करें आपके अपने चैनल सोच टीवी को और बेल आइकन पर क्लिक करना ना भूलें। Don't forget to subscribe our channel Soch TV and press the bell icon.